अदा मूंसां गॾु हल चाची तीनू ये घर मानी खाए हल बड़ी हथ ताईं जी औलाद न नन साणी हम कर दी कण जी का जरूरत काने अदी बाबे रोके छॾियो हाणे मां ठुप न हलाई कंहिंजे भलनि जी का बि ज़रूरत न आहे मां अकेली थी वञा कंहिंखां बि डिॼां कान थी हाँ माता बेगा है वक्त जरे घर मां पेर को कढी न टंग वाओ भाई चढ़ी तो सा बाबा एॾो गिरती कॾहिं खां वठी थी हुई वनवा मां उथारे गैर मर्द सां भॼाई त उते गैरत कान जागी ऐं हिन वक्त के लाचार जी मदद करण वञा थी त तुंहिंजी गैरत थी जागी पए अरे तारा गोल तारा बस हाणे तारा तारा न कर तारा न कढी छॾी अमा तू हली मानी बद मां थी तोसां गॾिजी हलिया न पोहन के छॾ हल यार बाबा हाणे तुझे करे मुंहिंजी बि त धूड़ थी वई आहे अरे छोरा तो में गैरत आहे किथे जो इज्जत जी गाल वेठो तो करी मां त थियो अधमा तू तो डंडो डोटो लगो के खणो लठ बाठो हा टंकू बाहुरन जो बजे पिनण जे लाइ छॾी न रोज़ी कन यार बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा अम्मा ई अधीअ खे डंडो खणी कुटिया मां ठहंदुसि हा बाक़ी मूंखे कुटी दे ठहंदे छोका यार बाबा तोखे कुटण जो मूं सोचो ई न आहे तूं नाराज़ छो थो थी हा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।